हींअर हिकिड़ो मिलो पैदा थियो आहे मिठू पुट। हाँ सिकंदरी जो छोरो मिठू पुट हक नबी इहो कल्लो को छोरो बेदे मझां ईअं ठका ॾेई निकितो आहे कुकड़ जे बेदे मां चूं चूं पियो करे चूं 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 चूं। ब्रेक ते पैर रख पुट ब्रेक ते पैर रख ईअं कल्लो को छोरो ई। हा तुंहिंजा आशिक अञा जहिड़ा पिया हलनि तो अञा कांच जी बची बि कोन धोती आहे। बकवास तो करे बकवास तो करे केॾी महिल राशिद जे ख़िलाफ़ तो वरी डॉक्टर जे ख़िलाफ़। ऐं लफ़्ज़ कहिड़ा तो लफ़्ज़ इस्तेमाल करे शर्म बंद हया बंद गैरत बंद इहो आहे देवबंद। माना देवबंदियुनि में हया बि कोन्हे शर्म बि कोन्हे गैरत असां में गैरत कोन्हे। माना सॼी देवबंदी जमात खे बेगैरत चयो अथसि। माना असीं सभु बेगैरत आहियूं गैरतमंद आहे। तव्हां मिठू पुट जो जेके रनूं वठियो दरगाहनि ते छॾियो जो मुजावर सॼी राति पिया दॿी ऐं हाणे त यारनि मुजावरनि जो ॿिज शामिल आहे। तव्हां में गैरत किथे आहे? गैरतमंद आहे ई देवबंद। नारे तकबीर उलमा हक उलमा देवबंद उलमा हक उलमा देवबंद। राशिद तेरी जुर्रत को राशिद साहब के दुश्मनन से डॉक्टर साहब के दुश्मनन से। ये बख्शेवाण में जलसो थियो राशिद साहब जवाब ॾिनो पर राशिद साहब मने कई त असांजो को बि कारकुन बुरो भलो लफ़्ज़ न ॻाल्हाए। हुन गारगंद कई आहे हुन बकवास कई आहे हुन पूरी जमात पूरी उलमा देवबंद जी जमात के गारगंद कई आहे। हुन राशिद ते लानतूं वसायूं आहिनि हुन शहीद खालिद मामूद ते लानतूं वसायूं आहिनि जेको नमाज में शहीद थियो। भैया अव्हां मिठू पुटनि में कॾहिं को जंग में लड़ियो कॾहिं को शहीद थियो। हलो अफगानिस्तान देवबंदियुनि त 19 साल दुनिया जे सुपर ताक़त जंग लड़ी पछाड़ी अमेरिका ज़लील थी अफगानिस्तान में माफ़ी वठी भॼण जूं राहूं ॻोल्हियूं। तव्हां कॾहिं जिहाद कयो आहे? तव्हां रुगो निकिरो जबलनि में जिहाद करियो ख़बर कोन जे तीके तव्हां सलवार न भरी त इहो मुंहिंजी अची ॾाढी आहे। तव्हां में हिमत किथे बुज़दिल भाड़िया हलवे खायार वञो मुजावरनि जी पैदावार तव्हीं उन शहीद ते तव्हां लनत मोकिलियो जेके अल्लाह ताला फजर जी नमाज में सजदे जी हालत में शहादत नसीब कई आहे उन ते तव्हीं लनत। यादि रखो राशिद तव्हां सां खणी कहिड़ी बि ॿोली ॻाल्हाए पर असां ख़ामोश न रहंदासीं। ऐं उन्हनि खे ॿुधाइणु चाहियां थो त जेके तूं तुंहिंजो पे ऐं अहिड़ा लंती मिठू पुट सभु कोई ऐं डॉक्टर खालिद मामूद वारे पेशाब वारी जाइ तां घोरे कुतनि खे खाराए छॾिया ऐं लोही कोन था डॉक्टर खालिद मामूद जो मुक़ाबिलो था करिया। नारे तकबीर। कल भी सुमरो जिंदा था कल भी डॉक्टर जिंदा था डॉक्टर साहब के कातिलन थे डॉक्टर साहब के दुश्मनन थे। इंशाअल्लाह उलमा देवबंद उलमा हक जी क़यादत में हर बातिल से मुकाबलो कंदासीं टक्कर खाईंदासीं। मौलाना फजल रहमान जे हुक्म ते तन मन जान जी बाजी लगाईंदासीं। जिंदगी रही मुलाकात बाकी। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम व सल्लल्लाहु तआला खैर खल्क़िही सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व ज़ुर्रिय्यतिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन।